रोज़ो कंहिं ते फ़र्ज़ु आहे ऐं रोज़ा फ़र्ज़ु हुजण जो सबबु छा आहे? तौहीद ऐं रिसालत जो इक़रार करणु ऐं तमामु ज़रूरियात दीन ते ईमान आणण खां बाद जहिड़ी तरह हर मुसलमान ते निमाज़ फ़र्ज़ु आहे, अहिड़ी तरह रमज़ान शरीफ़ जा रोज़ा बि हर मुसलमान मर्द ऐं औरत आकिल ऐं बालिग़ ते फ़र्ज़ु आहिनि। दुर मुख़्तार में आहे त रोज़ा 10 शाबान उल मुअज़्ज़म सन 2 हिजरीअ जो फ़र्ज़ु थिया। इस्लाम में अक्सर आमाल कंहिं न कंहिं रूह परवर वाक़े जी यादि ताज़ी करण जे लाइ मुक़ररु कया विया आहिनि। मिसाल तौरु सफ़ा ऐं मरवा जे दरमियान हाजिन जे सही हज़रत सैयदना हाजरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी यादगार आहे। पाण पंहिंजे लख़्ते जिगर हज़रत सैयदना इस्माइल ज़बीउल्लाह अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ पाणी तलाश करण जे लाइ हिननि ॿिन्ही पहाड़नि जे दरमियान 7 भेरा हली ऐं ड्रोड़ी हुई। अल्लाह अज़्ज़ व जल खे हज़रत सैयदना अम्मा हाजरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी अदा पसंदि अची वई। इन करे उन हाजरा अम्मा हाजरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जी सुन्नत खे अल्लाह ताला बाक़ी रखंदे हाजिन ऐं उम्रे करण वारनि जे लाइ सफ़ा ऐं मरवा जे सही खे वाजिबु करे छॾियो। अहिड़ी तरह रमज़ान जे ॾींहंनि में असांजे प्यारे सरकार मकी मदनी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ार हिरा में गुज़ारिया हुआ। उन ई दौरान पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾींहं जो खाइण खां परहेज़ कंदा हुआ ऐं राति जो ज़िक्र इलाही अज़्ज़ व जल में मशगूल रहंदा त अल्लाह उन्हनि ॾींहंनि जी यादि ताज़ी करण जे लाइ रोज़ा फ़र्ज़ु कया त जीअं उन जे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत क़ाइमु रहे।